इंसान पंहिंजे जापे लाइ सदाईं जंग जी पोजीशन में रहंदो अचे। पंहिंजे ऐं पंहिंजे कुटुंब लाइ मुख़्तलिफ़ हीला वसीला इंसान तलाश कंदो रहंदो अचे। कॾहिं जंग वठे ज़मीनूं आबाद करे अन्न उपाए थो, कॾहिं दरियाहनि जो रुख मोड़ियो ज़मीनूं सैराब करे थो, कॾहिं जानवरनि खे पाले संभाले पंहिंजे मतिलब लाइ उन्हनि खां कमु वठे थो। इंसान ऐं जानवर जे ॻांढापे जा पेर खणिबा त लखनि किरोड़नि सालनि खां इहो सिलसिलो हलंदड़ नज़र ईंदो। जानवर इंसान जो हमेशह साथ पे रहियो आहे, पोइ इहो ऊठ हुजे, घोड़ो हुजे, गॾे हुजे या ढॻो हुजे। अॼु जॾहिं दुनिया ग्लोबल विलेज थी पई आहे, इंसान हाथियुनि, घोड़नि, ढगनि, गॾनि, खचरनि ते सफ़र करणु छॾे जदीद हवाई जहाज़नि, तेज़ तरीन सामूंडी ॿेड़ियुनि, ख़ूबसूरत लग्ज़री आरामदा गाॾियुनि खे इस्तेमालु करणु लॻो आहे। तॾहिं बि इंसान जानवरनि सां तइल्लुक़ु टोड़े नथो सघे। सिधो या अणसिधो जानवर इंसान जो तइल्लुक़ु हो ऐं हमेशह क़ाइमु रहंदो। अॼु बि ऊठ, घोड़ो, गॾे, ढॻो, मेंहिं, गऊं, रिढ, बकरी इंसान लाइ कारआमद जानवर आहिनि ऐं रहंदा। इहे वफ़ादार जानवर इंसान लाइ बार ढोइनि था, बुखिया उञा रही उन लाइ घाण में अखियूं ॿूटे फिरनि था। जानवर ख़ासि तौर ते ढॻो निहायत वफ़ादार ऐं प्यारो जानवर आहे। ॿाहिराड़ी जी दुनिया में हायरियुनि वटि या भाॻियुनि वटि ढॻे जी अहमियत हिकु घर जे भाती वारी अॼु बि आहे।